जेको मदीने जे साईं जो मीलाद कंदो आ मौला उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। जेको मदीने जे साईं जो मीलाद कंदो आ रब उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ मौला उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया सूबो देरो में रिपोर्ट शाहिदा बेलार जी। सूबो देरो भरिसां ॻोठ नवाड़ो लॻ हाजी मोहम्मद सालेह हतार में हर साल जी हिन साल बि जश्न ईद मिलादुन नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल सजाईंदड़ गुलाब हतार, सद्दाम हतार, मंसूर हतार, मोहम्मद बदल हतार पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो, जंहिंमें ख़ुसूसी खिताब दरगाह आलिया रानीपुर जे पीर तारीक़त रहबर शरीयत सैयद आसिफ अली शाह जीलानी ऐं मौलाना खलील अहमद चन्ना हुसैनी नसीराबाद लाड़काणो जिन कयो। उन मौके ते ख़ुसूसी शिरकत दरगाह लोड़ो फ़कीर सगियो मियाँ नेमत अली चन्ना कई, जॾहिं त सैयद आसिफ अली शाह जीलानी पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु गुलाब हतार वारनि इन हस्ती जो मिलाद मल्हायो आहे जंहिं जे अचण सां सारो जग रोशन थी वियो, केफ़र जा बुत भॼी पिया ऐं इस्लाम जो नारो बुलंद थी पियो। जॾहिं त अलामा मौलाना खलील अहमद हुसैनी चन्ना पंहिंजे ख़िताब में फरमायो त अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार आका नामेदार ग़रीबनि जे यार हुअण आदार सरवर कौनैन इमाम आमना जे लाल सवा लख नबियुनि जे बगदार महबूब ख़ुदा आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न मिलाद वॾे जोश जज़्बे सां मल्हाइण ते तव्हां सभिनी मुसलमाननि खे लख लख मुबारकूं हुजनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।